वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे हिन हिस्से में गुफ्तगू कंदासीं ईरान ऐं अमरीका में कशीदगी जे हवाले सां। जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी, हिन वक़्तु रिसेंटली अमरीका पारां जेके जंगी ॿेड़ा आहिनि उनखे हिन वक़्तु मोकिलियो वियो आहे ताकी ईरान ते प्रेशर वधी सघे। हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल में ईरानी वज़ीर अब्बास अराग़ची जो चवणु आहे त ॻाल्हियूं ऐं जंग ॿिन्ही सूरतुनि लाइ असां तयारु आहियूं, पर अगरि धमकियूं ॾिनियूं वेंदियूं त उन सां ॻाल्हियुनि जो जेको अमल आहे उहो मुतासिर थी सघे थो। हिन वक़्तु अमरीकी सदर पारां बि मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते गौर जूं ॻाल्हियूं कयूं वञनि पियूं। संदसि इहो ई चवणु आहे त अमरीकी जेके ईरानी जेके अख़्तियारियूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल आहे ऐं कुझु कंहिं डील जी बि ॻाल्हि थी रही आहे हिन वक़्तु त अगरि ईरान उन्हनि शयुनि ते राज़ी थिए थो त अमरीका शायदि जेको हमिलो आहे उनखे मुलतवी बि करे सघे थो। त मजमूई तौर ते अमरीका पारां जेका हिन वक़्तु हिकमत अमली अख़्तियार कई वञे पई ईरान जे हवाले सां, उहा केतिरे क़दुरु मानाख़ेज़ साबित थियणु वञे पई ऐं छा ईरान जे अंदरि इन क़िस्म जूं जेके रिजीम चेंज जूं ॻाल्हियूं हुयूं उन जे लाइ अमरीका वटि छा ऑप्शन्स आहिनि या अमरीका ईंदड़ वक़्त में कहिड़नि ऑप्शन्स खे वधीक उन लाइ इस्तेमालु करे सघे थो। इन ते ॻाल्हाइण लाइ असां सां हिन वक़्तु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि अॻूणा सफ़ीर आहिनि जी आर बलोच साहब। जी आर बलोच साहब, वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। हिन वक़्तु रिसेंटली US ईरान जे विच में जेका छिकताण आहे उनखे तव्हां रिसेंटली जेके डेवलपमेंट थी आहे उनखे कीअं पिया ॾिसो तव्हां? जी, हिन वक़्तु जेका असां छिकताण ॾिसूं पिया ऐं जेके बहरी ॿेड़ा आया आहिनि, जेका जंगी साज़ो सामान अमेरिका जो आयो आहे ऐं आस तरह जेके जंग जूं क़िस्म जूं स्टेटमेंट्स आयूं हुयूं प्रेसिडेंट ऑफ US तरफ़ां, त काफ़ी सारो जेको एनालिस्ट जो कंसेंसस आहे त शायदि हिन दफ़ा ट्रम्प जेको आहे सो बग़ैर कंहिं बैटल जे वापसि न वञे या का वॾी बार्गेन या वॾी का डील जंहिंखे उहो डील चवंदो आहे उहा का ईरान ऑफर न करे। हिन में ॿियो जेको साइलेंट कैरेक्टर आहे जेको हिनखे पुछ पियो करे अमेरिका खे, उन तरफ़ नज़र असांखे विझणु घुरिजे, उहो आहे नेतन्याहू ऐं इज़राइल। सो बेसिकली हींअर जेके रिपोर्ट्स आयूं जेके असां तव्हांजे नज़र मां शायदि गुज़रियूं हुजनि त हू हुननि खे इहो बावर पियो कराए ट्रम्प खे त हाणे मौक़ो आहे, छाकाणि जो ईरान उन्हनि जी असेसमेंट मुताबिक़ पंहिंजे तारीख़ जे हवाले सां सभ खां कमज़ोर स्टेज ते आहे, छाकाणि जो प्रॉक्सीज़ जेके आहिनि से न्यूट्रलाइज़ करे छॾियूं आहिनि। उन्हनि जी न्यूक्लियर जेके टे इम्पॉर्टेंट हुयूं इंस्टॉलेशन उन्हनि जेको आहे सो करे छॾियो निशानो, ऐं काफ़ी सारी उन्हनि जी जेका लीडरशिप हुई उनखे पहिरियां ई हू ऐं साइंटिस्ट उन्हनि खे निशानो बनाए चुका आहिनि। मई में जॾहिं हिन हमिलो कयो अमेरिका ऐं इसराइल खे अची, त हुननि जो इहो ऑब्जेक्टिव रहियो आहे। इनफैक्ट न अॼु सुभाणे खां कोन्हे, हू तक़रीबन 16 खां 18 साल जेसि ताईं ही पावर में आहे, उन्हनि जो ऑब्जेक्टिव इहो रहियो त कंहिं तरह सां अमेरिका खे बेजारे परसुएट करे या जीअं बि करे ईरान ते हमले ते आमादा कयो वञे, छाकाणि जो अकेलो इज़राइल नथो त करे सघे हिनखे। लेकिन इन में स्ट्रेटेजिक मिसकैल्कुलेशन इहा आहे त हिकिड़ो रिजीम आहे जेको चाहे असां हींअर काफ़ी सारा प्रोटेस्ट बि ॾिठा, उनजे बावजूदि बि अञा बि उनजी जेका ग्रास रूट सपोर्ट आहे तमामु घणी आहे, नंबर 1। नंबर 2, उन जेको आर्म फोर्सिस आहिनि काफ़ी तयारु आहिनि, उन वटि काफ़ी सारो अहिड़ो बारूद पियो आहे, मिसाइल पिया आहिनि जेके हिन ख़िते में हिकिड़ी बाहि ॿारे सघंदा। थी सघे थो त ईरान का डिसाइसिव वॉर नथो विढ़ी सघे अमेरिका सां, अमेरिका इज़ टू स्ट्रॉन्ग, लेकिन इहा यकीनी ॻाल्हि आहे त हू काफ़ी सारो नुक़सान पहुचाए सघे थो अमेरिका खे, अमेरिका जे अलाइस खे। सो जंग कंहिं तरह सां बि को ऑप्शन ॿिन्ही तरफ़नि ॿिन्ही साइड्स लाइ कोन्हे को, लेकिन ख़ासि तरह ईरान लाइ कोन्हे को, जॾहिं त हुनखे पंहिंजे मुल्क में एतिरा सारा मसाइल इकोनॉमिक बि आहिनि ऐं पॉलिटिकल स्टेबिलिटी बि आहे। अच्छा जीआर साहब, जीअं डील जी तव्हां ॻाल्हि कई, अमरीका छा थो चाहे, ईरान मां हुनखे छा खपे ऐं उहा डील कहिड़े ग्राउंड्स ते थियणु वञे पई? अगरि तव्हां ईंदड़ मुस्तक़बिल में तव्हांखे लॻे थो त ईरान उन डील ते एग्री कंदो जेको अमरीका चाहे थो? ॾिसो न, 4 जेके आहिनि से मुतालबा आहिनि। एपेरेंटली त जेको प्रोटेस्ट जो हुयो त भई देयर विल बी नो मोर हैंगिंग ऐं प्रोटेस्ट जेके आहिनि उन्हनि खे तव्हां सप्रेस न कयो, उहो त हिकिड़ो पब्लिक डिप्लोमेसी आहे। लेकिन इन जे पोयां उन जा 4 मुतालबा आहिनि। नंबर 1 त न्यूक्लियर जेको ऑप्शन आहे उन खां तव्हां कसम खणी छॾियो त असां कॾहिं बि न्यूक्लियर पावर न थींदासीं, नंबर, ऐं उनखे मुकमिल तरह सां बंदि कयो। नंबर 2 जेको इनरिचमेंट आहे उन वटि यूरेनियम इनरिच ऑलरेडी आहे, उहो थर्ड पार्टी खे ॾिनो वञे ऐं उहो पंहिंजी हिफ़ाज़त में रखे ऐं ईरान वटि न हुजे। टियों त का बि नई इनरिचमेंट न थींदी। चौथों त मिसाइल जे प्रोग्राम खे तव्हां रिवर्स कयो, त हिकु लिहाज़ सां सरेंडर जो ई हिकिड़ो आहे न डिमांड अमेरिका तरफ़ां इज़राइल तरफ़ां ईरान जे लाइ। इहो मां कोन थो सम्झां त का विची दरमियानी का डेफिनेटली का मंज़िल खे ॻोल्हणी पवंदी, नुक़्तो ॻोल्हणो पवंदो जिते कॉमन ग्राउंड हुजे, लेकिन ही 4 नुक़्ता कम अज़ कम त सरेंडर आहिनि। सो इहा जेको आहे हींअर जेका हुकूमत आहे ईरान में,
उहा त कॾहिं बि क़बूल न कंदी। ऐं जी असांखे ख़बर आहे त ॾाढा हिकिड़ी क़ौम आहे जेका ॾाढी रेज़िस्टेंस खे पसंदि करे थी, बिल्कुलु शहादत खे पसंदि करे थी ऐं विढ़े थी। गुज़श्ता नाउ सिंस देयर रिवोल्यूशन 1979 खां वठी 50 साल खां मथे थी विया आहिनि, बिल्कुलु विढ़ंदे विढ़ंदे वेस्ट उन्हनि जी सां ऐं हिकिड़ी ख़ासि तरह अमेरिका तारीख़ सां। रही आहे रेज़िस्टेंस जी। बिल्कुलु जीअर जी साहब, तव्हां डील जी जेका ॻाल्हि कयो पिया त उन ते तव्हांखे लॻे थो त ईरान एग्री करे सघे थो ईंदड़ वक़्त में? उहो एतिरो इंटरनली कमज़ोर आहे ऐं जेके ख़िते जा ॿिया मुल्क आहिनि, अगरि उनजी सपोर्ट आहे ईरान खे, त पोइ छा ईरान एग्री कंदो हिन डील ते? ॾिसो, ईरान खे एॾी का सपोर्ट कम अज़ कम इन्हनि कोर इश्यूज़ ते कान्हे का। ठीकु, लेट्स फेस इट, ओके, उहो बि मुल्क जेको रीजन जो आहे उहो नथो चाहे त हिकिड़ो ॿियो मुल्क बि इन रीजन में न्यूक्लियर हुजे। नंबर वन, मिसाइल जेके आहिनि से असां ॾिठा त ईरान जे वक़्तु तमामु घणे ज़ोम में हुयो त इवन पाकिस्तान जी टेरिटरी ते बि उन्हनि मिसाइल विधा। त उहे मिसाइल बि बज़ाते ख़ुदि न सिर्फ़ु इज़राइल लाइ लेकिन रीजन जे लाइ को स्टेबिलिटी जो गारंटी न आहिनि, अनस्टेबिलिटी थी आहे। अच्छा लिहाज़ा जीआर ईरान साहब, खे तव्हां जी 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 तव्हां जी मां कंप्लीट ख़तमु कयो। जी मां इहो पे करणु चाहियो त ईरान जो इहो ई मसइलो आहे त उनजी जेका रीजनल सपोर्ट आहे सा ॾाढी नैरो रहियो आहे, छाकाणि जो हुनजी जेके सख़्तगीर पॉलिसी रहियूं आहिनि स्पेशली पंहिंजे नीबर्स सां, जंहिंमें सऊदी अरब आहे, कतर आहे। कतर सां काई दोस्ती थोरी घणी रही आहे, इराक में त ऑब्वियसली लड़ाई थी तमामु घणी, ऐं लेबनान में जेका इंटरफेरेंस थी, प्रॉक्सीज़ जेके हुयूं सीरिया में, सो उन लिहाज़ सां ईरान जो इहो वॾो हिकिड़ो डिलेमा आहे हींअर डिप्लोमेटिक, त हुनखे एॾी सपोर्ट कान्हे का। लेकिन हीअ जेकॾहिं सपोर्ट आहे त उहा पीस जी सपोर्ट आहे, त जेके टर्की आहे, पाकिस्तान आहे, सऊदी अरब, इहो ई सभिनी चयो आहे त इहा जंग न थियणु घुरिजे, छाकाणि जो वॾो ख़तरो इहो आहे त इहा जंग स्प्रेड थी वई। लिहाज़ा ईरान वटि सची ॻाल्हि इहा आहे, रियलिस्टिकली ॾिठो वञे बिल्कुलु न्यूट्रल तरीक़े सां, त उन्हनि वटि ऑप्शन तमामु घटि आहे। जेकॾहिं हू हाणे केतिरो कॉम्प्रोमाइज़ कंदा, दैट इज़ वेरी डिफिकल्ट टू टेल ठीकु, नाउ। लेकिन आई थिंक ऑलरेडी हू न्यूक्लियर खे हू चई चुका आहिनि त असां न्यूक्लियर कॾहिं बि कोन थियणु चाहींदासीं। ऐं उहा ॻाल्हि हुननि जे स्पोक्समैन बि ॿुधाई आहे, जेको आहे फॉरेन मिनिस्टर, उन बि चयो आहे त असां कॾहिं बि न्यूक्लियर पावर एज़ ए न्यूक्लियर बॉम्ब न असां एक्वायर कंदासीं। टेक्नोलॉजी आहे असांजी, उहा पीसफुल आहे, उहा कंदा रहंदासीं। हाणे मिसाइल्स ते केतिरो हू कनि था, ऐं जेको सभ खां स्टिकिंग पॉइंट आहे उहो आहे इनरिच्ड यूरेनियम जो जेको हुन वटि स्टॉक पाइल आहे, ठीकु, ऐं जेकी ईंदड़ जेका इनरिचमेंट आहे, छा हू कंटिन्यू कंदा न कंदा, उन ते ईअं थी सघे थो त का मॉनिटरिंग सख़्तु कई वञे IAEA तरफ़ां उन्हनि ते। ज़ाहिर शिफ्ट करणु त ईरान कोन मञींदो, भई कंहिं टे मुल्क में थी चऊं दैट विल बी ह्यूमिलिएशन। इहो थी सघे थो त हिकिड़ो तमामु सख़्तगीर जेको आहे सो हुनजी निगहदाश्त जो हिकिड़ो निज़ाम बनायो वञे, इंटरनेशनल मॉनिटरिंग जो, जेका उनखे मॉनिटर करे। ॿियो कॉम्प्रोमाइज़ जेकॾहिं ईरान चाहे थो त इन जंग वारी हालत खां ॿाहिरि निकिरे, जेको पॉसिबल आहे, त फ़िलहाल पंहिंजी इन्वेस्टमेंट खे हू हाल्ट करे ऐं करे सघे थो, छाकाणि हीउ अहिड़ो प्रोसेस आहे जेको ऑफ एंड ऑन थी सघे थो। त इहे ॿ इन्हनि वटि जेके आहिनि से टे शयूं उहे आहिनि पॉसिबल, त हू न्यूक्लियर ते जेका हामी भरे मिसाइल्स खे कैप करे छॾे, इनरिचमेंट जे हवाले सां का निगहदाश्त इंटरनेशनल उहा क़बूल करे, ऐं फ़िलहाल इनरिचमेंट खे बंदि करे छॾे, त शायदि इहो जेको जंग जो समा आहे उहो ठीक थी कीअं सघे थो। अच्छा जीआर साहब, हिते हिकु इन थोरो फैक्टर ते बि नज़र विझूं था त हिन वक़्तु छो अमरीकी सदर पारां एतिरा महाज़ खोलिया विया आहिनि? हिकिड़े पासे वेनेज़ुएला जो मामिलो आहे, ग्रीनलैंड जो मामिलो आहे, यूरोपीय यूनियन सां उन्हनि जो टकराव आहे, नेटो जूं जेके मुल्क आहिनि उहे बि अमरीकी सदर खे बयान जी हद ताईं त ख़बरदार करे रहिया आहिनि। त खोड़ सारा महाज़ अमरीकी सदर खोले छॾिया आहिनि। अगरि ईरान ते स्पेसिफिक ॻाल्हि कयूं त उनजो बेसिक जेको एलिमेंट तव्हांखे लॻे थो इहो थी सघे थो त इसराइली ज़ाहिरा उन्हनि खे बि अमरीकी सदर खे बैलेंस करिणो आहे उन सॼे मामले खे, ऐं ईंदड़ हिन साल जेको मिड टर्म इलेक्शन्स बि थियण वञनि पियूं, ऐं उनजो बि काफ़ी असरु आहे अमरीकी सदर ते। ऐं ख़ासि तौर ते पीस बोर्ड जी जीअं ॻाल्हि थिए पई त पीस बोर्ड में जेके मुल्क आहिनि उनमें ज़ाहिर इसराइल जी त इहा ई डिमांड आहे त ईरान खे तव्हां सप्रेस कयो, त जीअं हू गज़ा जे अंदरि हमास सां उनजी जेका कॉलिशन आहे या उनखे जेका सपोर्ट आहे उहा ख़तमु थी सघे, त जीअं पोइ पीस बोर्ड जे अंदरि मर्ज़ी जा फ़ैसिला करे सघनि। सो इन एलिमेंट खे तव्हां कीअं था ॾिसो? डेफिनेटली ये जेको पीस बोर्ड आहे सो बेसिकली अमेरिकन हेजेमनी जो ई रिफ्लेक्शन आहे, हिते ॾिठो वञे। अनफॉर्चुनेटली असां उन जो हिसो आहियूं, लेकिन असां जी इहा तवक़ा आहे पाकिस्तान जी त शायदि इहो ई शायदि ज़रियो आहे जंहिंसां अल्टीमेटली पीस आणे सघिजे थो असां में, ऐं अल्टीमेटली फ़लस्तीनियुनि जी स्टेट तरफ़ असां वधी सघूं था। लेकिन डेफिनेटली
प्रेसिडेंट ट्रम्प हुनजो जेको आहे सो प्रेसिडेंट आहे त हयात, उहो हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त केतिरो उनखे जेके मेंबर्स आहिनि उनखे फ़ैसिले जी केतिरी ताक़त आहे, उन में इहो बि लिखियलु आहे त जेको प्रेसिडेंट ऑफ द बोर्ड आहे उनजो फ़ैसिलो ख़तम ई हूंदो, उनखे चैलेंज न करे सघिजे। सो हिकिड़ो असांजी पार्टिसिपेशन या ॿियनि मुल्कनि जी पार्टिसिपेशन सिंबॉलिक आहे, पीस जे लाइ आहे, लेकिन इन बोर्ड जा जेको मुस्तक़बिल आहे, मां एतिरो नथो उनखे, मां एॾो ऑप्टिमिस्टिक न आहियां त हू को अहिड़ो रस्तो कढंदो जेसि ताईं तालुक आहे फ़लस्तीन स्टेट जो। हाँ, इहो ज़रूरु आहे त जेको फ़िलहाल पीस आहे उन जी ज़िंदगी खे दुबारा वरी बहाल करण के हद ताईं, लेकिन इज़राइल जी जेका एग्रेसिवनेस आहे उहा कॾहिं बि जेसि ताईं ख़तमु नथी थिए, जेसि ताईं उनजो डिज़ाइन जेको आहे ऑफ अ ग्रेटर इज़राइल उहो नथो ख़तमु थिए, तेसि ताईं इन मुल्क में, इन ख़िते में अमन अचणु ऐं सुकून अचणु नज़र कोन अचे अनफॉर्चुनेटली। पर जीअर साहब थोड़ो इनखे बि वाज़े कजो सूरत हाल खे त गज़ा जे अंदरि जेको हमास आहे उनखे डिसार्म करण जी ॻाल्हि कई वञे थी, त ही पीस बोर्ड जो जेको ठहण जो मक़सदु ही ईरान ते प्रेशर, बेसिकली ये ॿई पैरेलल शयूं आहिनि। वेरी इंटरेस्टिंग, वेरी गुड ऑब्जर्वेशन। त इन में इहो सॼो हिकिड़ो सीनारियो ठहे पियो, छाकाणि त ओनली कंट्री विच इज़ काइंड ऑफ सिंबल ऑफ रेजिस्टेंस ईरान आहे, शुरू में ईरान आहे। बिल्कुलु। सो उनखे न्यूट्रल करण खां पोइ मुकमिल तरह सां रेजिस्टेंस जो जेको तसव्वुर आहे एज़ अ कॉन्सेप्ट ऑफ वॉर, उहो गज़ा में ख़तमु थी वेंदो या फ़लस्तीन सॼे में ख़तमु थींदो। ऐं पोइ जेको उन्हनि जे टर्म्स ते, इज़राइली टर्म्स ते या अमेरिकन टर्म्स ते, या हिकु लिहाज़ सां ॾिठो वञे त जेको ग्रेटर इज़राइल जो ख़्वाबु आहे उन जे टर्म्स ते पोइ जेको बि पीस अचे थो कैम्प डेविड जी सूरत में जीअं आयो, या ऑस्लो अकॉर्ड, कंहिं हद ताईं चई सघिजे थो त उन सां कम अज़ कम उन्हनि खे वेस्ट बैंक ताईं हिकिड़ी जॻह मिली जिते वेही पंहिंजो पाण खे गवर्न करे सघनि। लेकिन इज़राइल जो जेको हींअर जेको स्ट्रेटजी लॻे थी त दिस इज़ द राइट टाइम टू न्यूट्रलाइज़, एंड बल्कि हुन जा जेके लफ़्ज़ आहिनि नेतन्याहू जा त लेट्स फिनिश द जॉब, इट इज़ टाइम। सो काफ़ी एग्रेसिव इन में पिन्हा आहे जो थिंकिंग। तो सिचुएशन ॾाढी ख़तरनाक आहे। ईरानी असांजा भाउ आहिनि, असांजा पाड़ोसी आहिनि, सच ॻाल्हि असांजो दिलि दुखे थो अलाह करे इहा जंग कंहिं तरह सां डरी वञे। ऑलरेडी दे हैव सफर्ड सो मच पंहिंजे अंदरूनी ख़लफ़शात जे करे, अंदरूनी कमज़ोरियुनि जे करे। आम माण्हू जेको आहे ईरानी ऐं जेको ॿाहिरी हिननि जी इंगेजमेंट या ओवर स्ट्रेच हुयो इराक में, सीरिया में, लेबनान में, फ़लस्तीन में, उन सां बि हिन जी इकोनॉमी ऑलरेडी जेका ज़ख़्मी शुदा आहे बिकॉज़ ऑफ extremely difficult sanctions on them. So I think Iran is due for a new start. Should be there. I बल्कि जो को पुरानो प्राइम मिनिस्टर मसा उन जी ॻाल्हि थी आहे, उन चयो त भई now it is over for you, the जेको अॼुकल्ह जो रिजीम आहे, let them, I think it's a very very good idea त असां को रेफरेंडम कयूं, जेको क़ौमी जेको असांजी नई जहद कॉन्स्टिट्यूशनल हुजे, डेमोक्रेटिक हुजे, उन तरफ़ असां वञूं ताकि हिकिड़ी अहिड़ी फॉरेन पॉलिसी जेका रियलिस्टिक हुजे, जेका क़ौम खे मज़बूत बनाइण जे लाइ हुजे, उनखे कमज़ोर करण लाइ हुजे। इकोनॉमिक तरह सां सभु खां वॾी ॻाल्हि आहे त उनजी इकोनॉमी जेका हाणे तक़रीबन ख़तम थी चुकी आहे, हाणे जॾहिं त उनजो हिकिड़ो डॉलर जे बजाए 1.5 मिलियन रियाल मिलनि था या जेके। सो आई थिंक ईरान नीड्स अ न्यू बिगिनिंग। अच्छा जीर साहब, आखिर में let me just finish, let me just add to that always say, but that new beginning is not to be through war, not through bombing, it has to be through negotiation and peaceful endeavors, डिप्लोमेसी जे थ्रू। बिल्कुल। अच्छा जीर साहब, आखिर में थोड़ो इन मुख़्तसिर इन ते जाइज़ो था वठूं त हिन वक्त तव्हांखे लॻे थो अमरीकी सदर इन पोजीशन में आहे त वेनेज़ुएला जो महाज़ खोलण खां पोइ ॿिए पासे जीअं मूं सवेरे बि ज़िक्र कयो ग्रीनलैंड जा मामला आहिनि, यूरोपी यूनियन हुजे, ही ईरान जे मथां प्रेशर बि बेसिकली हुनखे सिर्फ़ु इहो ई आहे त इन्हनि मामलनि ते अगरि एड्रेस न कंदसि त शायदि मूंखे इम्पीचमेंट जो मुंहुं ॾिसणो पए, त बेसिकली ही को इंटरनल प्रेशर आहे अमरीकी सदर ते जे करे हू सभु अहिड़ा जेके क़दम खणी रहियो आहे। ऐं मुस्तक़बिल में जीअं असां ॾिठो त काफ़ी मामलनि तां अमरीकी सदर पोइ ते हटंदे बि नज़र आयो, त शायदि ईरान जे मामले ते बि मुस्तक़बिल में अहिड़ो कुझु थियणु वञे पियो ऐं हू उन सॼी सूरत हाल खे सिर्फ़ु बयानबाज़ी जी हद ताईं रखे। न, इहो नथो थी सघे त उनखे क्रेडिबिलिटी, इन करे मुंहिंजो जेको परसेप्शन हो त प्रॉब्ली इफ ही गोज़ बैक विदाउट अ बिग डील त पोइ क्रेडिबिलिटी जी तव्हां चओ पिया था उहा ख़राबु थी, साहू ख़राबु थियणु ॾींदो नंबर 1। लेकिन इहा तव्हांजी ऑब्जर्वेशन दुरुस्त आहे त कंहिं तरह सां जेको इंटरनल जेकी वीकनेसिस आहिनि अमेरिका में हिन वक़्तु जेको आम माण्हू खे जेके वादा कया हुआ, ऑल्दो जेको बेस आहे जेको राइटिस्ट आहिनि या बागा आहिनि,
उहे हुन सां गॾु बीठा आहिनि, लेकिन आम ॿियो जेको अमेरिकन आहे सो काफ़ी नाला आहे, काफ़ी मायूस आहे। ऐं जेके मिड टर्म इलेक्शन थियण वारियूं आहिनि 2026 में, उन में जेका प्रिडिक्शन्स यही आहे तिन खे वॾो धकु लॻंदो, ऐं उनखे बचाइण जे लाइ बि इहे जेके वॾा वॾा महाज़, वॾी वॾी स्टेटमेंट्स ऐं जेको हिकु लिहाज़ सां जंगजोई जो जेको इज़हार आहे, उनजी हिकिड़ी डाइवर्जन बि थी सघे थी पई। मीडिया जो बि हिकिड़ो हुनखे एडिक्शन आहे, छाकाणि जो मीडिया मैन, सो ही वांट्स टू बी ऑलवेज इन द हेडलाइंस। त उन लिहाज़ सां हू पंहिंजे उन प्रोग्राम ते वञे पियो थो, बट हालात काफ़ी कमज़ोर, ॾाढा मुश्किल गंभीर आहिनि ग्लोबली बि ऐं रीजनल। ठीकु है जी अरबल साहब, वरी महिरबानी तव्हां मजबूत सूरत हाल ते पंहिंजो तजुर्बो ॾिनो। नाज़िर, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो, पंहिंजी मेज़बान खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।